हिम्मत कर छोकरा सॼी सफ़ाई करे वठो। ॾिस माना कोला आरा करे अचे को ग्राहक त मिड़ई जान थिए असांजो कुझु 2-3 हज़ार जो रोज़ी थिए। हाँ हाँ बिस्मिल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे साईं? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर तबियत ठीकु आहे? यार सामान मांखे खपे थो। जी जी तो वटि लॻे कोन थो मां नओं सामान थी या माना ऑटोस जो माना होलसेल जो दुकान आहे आम आहे? बाबा होलसेल जो दुकान आहे, तोखे पूरो सामान मिलंदो। हे बि असांजो दुकान आहे, हिते असां रखंदा आहियूं थोरो सामान। अच्छा माना आइटम ॾेखारण लाइ गोदाम माना ॿियो आहे? गोदाम असांजो अञा ॿियो आहे। यार मां गाॾी माना यार मुंहिंजी एक्सीडेंट थी पई मोटरसाइकिल। अच्छा उनजो सॼो सामान मांखे नओं वठिणो आहे। सॼी ज़ीरो कराइणी आहे? जनरल? हा जनरल कराइणी आहे, पर हाणे उहो मिस्त्री वरी हो न आहे घर वारो साम्हूं। अच्छा उन्ही खे खोलाए ॾिनी आहे सॼी। सामान मांखे हितां वठिणो हुयो। बस सॼो सामान जेको तूं हुकुम कर, तूं लिखराए तोखे खड़ पेन पनो खड़ त मां छोकरा पेन पनो ॾे। साईं वेहो तव्हां वेहो। सामान ॾिजांइ मांखे उस्ताद असली, नकुली सामान मांखे न खपे। हाँ कहिड़े नाले सां तव्हांजी दुकान मशहूर आहे? न्यू लाशारी ऑटोज़। जी जी वाह सामान मांखे लॻे त भले त पनियूं त चमकिंदियूं हेॾो। साईं सामान भी असां वटि स्पेशल सामान, VIP सामान, सुठो सामान और रियायती भी। 2 टायर ॾे अॻियां पोयां। सामान लिखरायो सॼो, पोइ मां छोकिरे जो कढायां। हाँ 2 टायर कढ जी। टूप हेॾे खां कहिड़ा ने? पैंसर जो जापानी। ठीक आहे। 2 हे बि ॾे न, पर ॿुध त टायर में टूप त हूंदो आहे न? साईं टूपलेस टायर न आहिनि, स्कूटर जा टायर थींदा आहिनि, टूप हूंदो आहे हुन में अलॻि। अंदर पियल आहे ख़र्च त न करायो न यार, डबल त न करायो न। हाणे उन में जॾहिं टूप पियल आहे त तव्हां हे मांखे छो था चओ त तव्हां वठो? उन टायर में टूप आहे? हे जेके हुन खां ॿिया नवां खणी आयासीं उहो आहे न टायर? उहो सामान पुॼी वियो। उहो सामान पुॼी वियो, हर शइ दिलजाए कर। ओके इहो 2 टायर कढी ॾे। मोबिल जा बि डब्बो ॾे हिकिड़ो मोबिल जो डब्बो। हा इहो जहिड़ो ॾे मिड़ई चङड़ो हुजे मिड़ई। 1 नंबर शइ VIP। हे माना पाकिस्तान को इंडिया हलियो वञा बि न खुटंदो। हे साईं ज़बरदस्त आहे पंहिंजो। न छा स्कूटर बि विझ तुम स्कूटर हुई तो उड़ंदो छा? हिन जो मुदो हूंदो आहे, पंहिंजे मुदे जे हिसाब सां माना जेतिरो तूं रनिंग कराईंदे ओतिरो माना मोबिल हे सड़ंदो। जे तूं बीहारे छॾंदे महीनो त मोबिल उहो ई हूंदो। ये साल स्कूटर बीहारे छॾिया, हे उन में विझी छॾिया, बस बीठो हूंदो साल हलंदो। हाँ यार पोइ हे साल हले तो, हे त ऊंची शइ हूंदी न। हाँ बाक़ाइदा। हल हे बि हे पोइ 2 ॾे। हिकु ॿियो बि ॾे। हिकु हिन साल विझां, हिकु मथे साल। बस माना सामान मतिलबु उस्ताद माना स्कूटर जेको सम्झ में अचे कढी आहे सॼो। बराबर तव्हां माना मोटरसाइकिल बीहारे छॾंदव, चढ़ंदव न सरो? न साईं चढ़ंदासीं न, चढ़ी जेकॾहिं हलायांसि त पोइ माना घणो टाइम वठंदी है? हे पोइ तुंहिंजे हथ आहे न, जेतिरी रनिंग कराईंदे मोटरसाइकिल खे। हाँ ये हाँ ये चेन कवर भी हुजे लिख दो वल्ला तू रियायती यार। तू दिल जाए कर। हिकु चेन कवर, 2 मोबिल जा दॿा। 2 मोबिल, 2 टायर अॻियां पोयां। जी हे बि हुजे। हे छा आहे? टायर लिखियल आहिनि। हा हे पोइ हिन में चेन में पवंदो न, नई आहे हर शइ बाबा, हर शइ नई आहे। हा भाउ हिकु चेन चक्रो। हा हिकु चेन चक्रो बि ॾे। ॿियो साईं? ॿियो खड़ो हुजे, गाड़ी स्टार्ट न थी थिए न नई आहे न, त गाॾी मुंहिंजी एक्सीडेंट थी आहे त सॼो सामान नओं। हे हिन जी गाॾी थींदी जनरल नई जनरल गाॾी जे लाइ सभु शइ लाइ, लाइटूं लाइ, अॻी लाइट लाइ, ब्रेक लाइट लाइ, शइ सुठी ॾे। सॼो सामान हिन खे ॾे। अॻ में पैसा अची सयूं जो तूं हिते अची दुकान ते वेठो आहे। हे केरु आहे वरी? हे वाह असांजो वॾो इहो आहे न। वॾो आहे त पोइ यार ॻाल्हाए त इख़्लाक़ त अचे, पैसा न आहिनि तो पैसा ॾींदा बाबा दिल जा यार। बाबा ख़बर आहे ज़ाती न असां हाणे लोगाऊं यार हाणे। अच्छा हे अची ॾाणी था यार हाणे मां माना हाणे इहो तरीक़ो आहे यार, गिराक न मां बस ऑर्डर वठंदुमि यार। असां आहे बाबा, मां जो वॾो आहे इहो मासां ॻाल्हाए, दुकान जो मालिक आहे, दिल जाए कर। पोइ मालिक आहे त यार अञा गिराक खे चांहि पीआए, बोतल पीआए, ईअं ॻाल्हाए पिया गिराक सां। अब छोकिरा चांहि बाबा खणी आ जल्दी में। अरे वञो वॾी बोतल खणी आ जल्दी। हा ईअं चाचा ॾिसो हा चाचो यार भोग करे पियो वञा। मज़ाक कंदो आहे, मश्करो आहे। कढ ब्रेक मती थी पोई। मारा हुए हेड़ो गिराक निरायो हुए। सही मतलब हे चाचो मश्करो आहे, ड्रामा भरींदो आहे? हा न मां ड्रामा न भरींदो आहियां, खिल मज़ाक कंदो आहे माण्हू। हा मज़ाक कंदो आहे, माना दिल ख़ुश। सही। अब हे सॼो बिल ठाहे साईं, रहती बिल ठाहे। वाह हिकु साईं लाइटूं। हा शाकन जा गिलास। हे शाकन जा गिलास भी ये दे, अच्छा दे ठीक है। हां ये स्पेशल है शाकन जा। ई त यार मोबाइल साइलेंट छो ज़ूकट करे दी हले त न थी। हा रिंग आई आहे। हिकु कैलकुलेटर त ॾे वा।
हेलो सामान इहो ई आहे बाबा आदा तूं कैलकुलेटर हा मोबाइल में स्कूटर सामान वठां थो अच्छा सखर वो हाँ सॼो सामान वरितो थी उस्ताद ओ वाह अबा बिल 9700 उहा ॻाल्हि न आहे आदा बि ठीकु आहे पोइ वरी अधो छा मुंहिंजो बंदो वियो करी? हुयो असल में सखर अच्छा पोइ वरी चए थो सामान सॼो मां होॾो वरितो आहे बसि हे वापसि कयो बसि अच्छा सामान सॼो सखर खां वठी आयो आहे हाँ सखर को अधे फोन कई ना हाणे जे मां वरितो आहे हे जो असां कढायोसीं यार मां तो अॻु में ई चयुमि न यार सुञो आहे वटि पैसा न चाचा अहिड़ी ॻाल्हि ख़बर न आहे न तुंहिंजी चाचा हाणे फोन आई न छाजी आहे यार हाणे हक़ ते हो न चाचो मांजो वॾो जो यार दुकान जो फोन मालिक। आई माने मां त कढायो न सामान यार। ओचिते फोन आई न इहा कहिड़ी ॻाल्हि आहे महाराज छॾी हलड़े खुदा जी का दुआ देवे हिते पूते छा थियो वरी हां अरे माखे तो फरूट को भजाई उते कमल कूड़ा पैसा कमल जे पैसा कोने ने हिन गरीब जी रोजी करे छो पयो आ हां तोखे माना हिते अचणो हुयो ॼाणी मां वारी त टायर वतो मु मटण आयो मां चयो पोयो हिन मां के ॾिनो आगियो हा पोइ यार मां भाउ जी फोन अची वई न हुन सखर में सामान वरितो आहे मूं वटि गाॾी हिकिड़ी आहे एॾो सामान मां माना कंहिंखे तू ॾियो जो कम ई फिराड आहे न हिन जी फ्रूट हो चाचो तो सुञाणे जो था टाइम पास कंदो छो टाइम पास कंदो चाचो हक ते तवा हे माना टाइम पास जा असां रोजगार धंधा तुझे टाइम छो पास यार पोइ मां त वठां पियो न इहा कहिड़ी ॻाल्हि आहे यार पोइ मां चलो गोवा चाहिए ॻाल्हायो त तव्हां हिन सां हिते त को असां सां धोखो हिन सां त पंहिंजो हे मसइलो काॾे कयां मां हाणे सॼो लिखराई बि सही काॾे क्या कहिड़ो मां स्कूटर में विझी यूज़ कयो आहे न वरितुमि मां हथ बसि त लाथो थी न हथ लाथुमि त ख़राबु थी वियो छा बस न त बाक़ी तू न ॻाल्हाए अॻे त पोइ मां हे टायर विझी वधी मां छोरा ॻोल्हियां थो तोखे त छजकड़ी ॾेराईंदुमि मां सफ़ा लाइ कीअं वटि बरा तूं विड़ो विड़ वटि बरा अञा वरी विड़े तो वटि बरा अञा न वटि विड़े कोताजी मार कोन कोताजी छलका वठ वठ हिनखे हिना सॼो ॾींहुं तुंहिंजी वर कम ई माना शरारत आहे सभु मर्दान सां अलाए कहिड़ा गिराक लॻी विया जो असांजो सॼो चंटरो ने भागो हे खण सामान खण बसि खण सामान अहिड़े निभागनि सां फासी वियासीं बसि हिते अचे हिन रोड सां हीअं नज़र अचई त हिन को उतो मोटाई जाए